वॾा इन दोस्तों खे अहिड़ी सिखत ॾियो जो ज़िंदगी पूरी यादि थी करे। हा रेस लड़ तूं छा थो सम्झे मां घटि कंदोसांसि छा? रुॻो इहा मिर्चियूं मरे केस में हेॾा होॾा फेरियूं सेरियूं हणी ज़ोरी फसाईंदोसांसि। इहो दुकान कॾहिं खां खोलियो अथई? हाशिम वारी मांडड़ी हाणे हाशिम दोस्तूअ खे दुकान ते विहारे थो वञे, दोस्तूअ खे दुकान ते विहारे बाक़ी पाण वञी शहर में जिते सौदा ख़राब था थियनि न उहे सभु बूटा मेड़े सेड़े खणी अची दुकान ते थो रखे। हा इहो ज़हर वारो खीर इहो बि त ख़बर न आहे अलाए किथां ढेर था खणी आयो। चइबा मुंहिंजे मिर्चूं यार उहा चांहि पीती हाणे मिर्चूं बचंदो अलाए न। अरे इहो मिर्चूं बचे या न बचे वञी खॾे में पवे वारो कर रे तकड़ कर किथे हाशिम जी दोस्त दुकान बंदि करे भॼी न वञनि। वॾा केॾांहुं वेंदा रुली पिनी वरी बि त हिते ईंदा न, घर त हिते अथनि न। वतन था के ग़रीब मिस्किन ॻोठाणनि जी ज़िंदगियुनि सां खेॾंदा। ये पोड़े वॾो ॾोहा अहिड़ो ॾोहा जो माफ़ नथो करे सघिजे। इहो त शुक्र थियो इन ख़राब ज़हर वारे खीर मां मिर्चूं जहिड़े फालतू माण्हू चांहि खणी पीती। तूं छा थो सम्झी वॾा इहा ज़हर वारी चांहि सिबती मुरादा इहे मायूं जे पीअनि हा त अख़बारुनि में बाबा वरी वठो ठाती वञे, सोशल मीडिया ते इहे धूम मची वञे हा। तुंहिंजी दुआ खपे सिलण हाणे अख़बारुनि में अची वेंदो त अहिड़ी कारवाई थी जो वाह वाह थी वेंदी वाह वाह। अहिड़ी का मुर्सी कयो जो ॿिन्हिनि खे उमिरि क़ैद जी सज़ा अची वञे हा। अरे उमिरि क़ैद कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, इन खां वॾी सज़ा बसि रुॻो मिर्चूं मरे त केस ॻरो थिए। रुॻो तकिड़ो थी हलूं किथे दुकान बंदि करे वञे। हलो दादाजी जी सब्र कर। छा थो ॾिसी सामान? मां ॾिसां थो त केतिरो सामान चोरी थियो आहे ऐं केतिरो बचियो आहे। छाजे लाइ चोरी थियो? मां वेठो आहियां पाण हिते न। चुप कर, मूंखे ख़बर आहे त केतिरो माल चोरी थियो आहे ऐं बाक़ी केतिरो बचियो आहे। तूं समा थो करीं। मां बाबा वेठो आहियां हिते, मां काॾे वियो ई न आहियां। सिपाही ख़ैर त आहे? ख़ैर कहिड़ो खेॾी त कोन्हे। तो छा थियो आहे? अरे इहो पुछो छा नाहे थियो। हले इहो ॿुधा त भला जेको न थियो आहे उहो ॿुधा। अरे थियो नाहे अञा थियण वारो आहे। हल पोइ उहो ई ॿुधाए जेको थियण वारो आहे। अरे तव्हांजे केस दाख़िल थियण वारो आहे, चालान थींदो चालान कोर्ट सॻोड़ीअ में तव्हांजो केस वेंदो, उमिरि क़ैद थींदव उमिरि क़ैद। न उमिरि क़ैद छाजे लाइ थींदी? मां क़त्ल जो केस आहे, क़त्ल जो दोसण। पर कंहिंजो क़त्ल छाजो क़त्ल? असां त क़त्ल कयो ई कोन्हे। क़त्ल कयो कोन्हे? अरे मिर्चूअ जो क़त्ल मिर्चूअ जो। पर कंहिं मारियो आहे मिर्चू खे? तव्हांजे खीर। असांजे खीर मतलब त तव्हांजे दुकान जे खीर। असांजे दुकान जो खीर भुलियो। हा तव्हांजे दुकान जो खीर जेको दॿे में पियो, दॿे में छा हुन खीर पीतो बदकी बस 2-3 किलोमीटर आहे बाक़ी मरण खां। न असांजे दुकान जा खीर कोन वठी वियो आहे, तूं भुलियो ई। वेड़े पुछ दोस्तू खां। दोस्तू तोखे गामण वठी वियो आहे न? अरे दोस्तू दे ख़बर है बा ये ॻाल्हि कीअं करे? हाँ गामण खीर वठी वियो आहे पर वरी छा? अरे अहिड़ो किनो खीर था रखो जेके पीअण सां माण्हू ॿुट मरियो वञे। न बा ताज़ो खीर हो, कल्ह ई त कार्टून वठी आयो हुअसि। वठी आयो या किचरे ढेर था ॻोल्हे मेड़े खणी आयो इहे? न यार ढेर था कीअं खणी ईंदुसि, आख़िर दुकानदारी हलाइणी आहे। हसमा इहो फ़ैसिलो कोर्ट में थींदो। तूं खीर वठी आयो वई या लभे आयो वई? डेट एक्सपायर शयूं पंहिंजे दुकान ते रखो था। शर्म कोन थो अचेव? एक्सपायर चरियो थियो ई जा खीर सही हो। अरे तू अनपढ़ियल, तोखे कहिड़ी ख़बर एक्सपायरी डेट वारो खीर हुयो? अरे मिर्चूअ जो मौत तव्हांजे किने खीर पीअण जे करे थियो आहे। पाण खे गिरफ़्तार सम्झो, मुसलमान सम्झो। हे देखी मां चवां थो हेॾा हलो।
सपूरा मुआ हेकड़ो तरीक़ो आहे सलीको केड़ो सलीको अरे हेडा सद पियो करे बुधे कोंदी ॿुधा पई ॿुधा बुधे पई त पो बीए छो नथी घिटीअ में बीहा उहो बि तोसां ॻाल्हायां मुआ माण्हू छा चवंदा पर जी कोन थींदुसि परे तोखे मूंसां ॻाल्हाइणो पवंदो अरे एतिरी बेरुखी त नथी हलो बेरुखीअ जा सटा घिटीअ में बी मां तोसां नथी ॻाल्हाए सघां माण्हू ॾिसंदा त मुंहिंजे बारे में छा सोचींदा चौकींदा केर माण्हू या रईस रांदी को हिकु त मुंहुं ॿुधे बि कोन थो ॻाल्हि कर हिकिड़ी त कयूं वेठो आहे ॿी मोए मां कीअं जान छॾायां ओ बख्शा मुआ मुंहिंजी ॻाल्हि सम्झ चवां थी परे थी त मां वञा तोखे जे ॻाल्हाइणो आहे न त ओॾे घर अची मूंसां ॻाल्हाइजांइ हिते घिटीअ में बि ॻाल्हाइण सुठो कोन थो लॻे घर अची ॻाल्हाए हा हा घर में केड़ो तूं ॻाल्हाईंदी आई पई जी खड़ा ते त गिदड़ बि शी थींदो आहे मस मस त हथ आई मां कहिड़ी भागेली आहियां जो मस मस तोखे हथ आई आहियां घर अची जाए उते ॻाल्हाईंदासीं रस्ते में बि तमाशो न करे पताशो बि वठी अचां छा खाईंदी या विराईंदी घणा पताशा हिकिड़ो ॿ टे दर्जन ॿ दर्जन घणा खाईंदी अल्लाड़े फासी वसी न मोए मां कुएं मां अरे मुंहिंजे बदन त तूं कुएं सां ख़ुशि आहीं सॼो ॾींहुं नारे मां ईंदो वेंदो आहे खट ते तोसां गॾु चढ़ियो वेठो हूंदो आहे बाक़ी मूंखां तोखे बाहि थी लॻे सपूरा घणे वक़्त खां हिन सॼे ॻोठ जे नंढे वॾे पोड़े पके बीमार चङे भले खे ख़बर आहे त पाण ॿई हिक ॿिए खे चाहींदा आहियूं तूं डिॼ न छा कयां सम्झ में नथो अचे शादी ओ बा शादी हेॾां त अच हेॾी हेॾां त चवा हेॾां अरे शादी के छाजे लाइ पई सॾु करीं तुंहिंजी ऐं मुंहिंजी प्यार जी केॾी न भरपूर मुलाक़ात थी आहे उन जे विच में शादी ईंदो को सुठो लॻंदो या हल रे हल मासी सपूरा बेखबर विच रस्ते ते मां सां बसे के फासाई बीठी आई मां थोड़ा हिनखे फासाए बीठी आहियां हे फासाए बीठो मूंखे या मां हिनखे फासाए बीठी आहियां अब शादी तूं हल हिते न बि असां ॿिनि जे कुर्ब जी कचहरी जे विच में अंगूठे लाइ आयो ई हल त हल शादी हिन मां मुंहिंजी जान छॾाए मुंहिंजो रस्तो रोके बीह रहियो आहे मूंखे वञण बि कोन थो ॾे शादी हिनखे ॿुधा त मां ॿीहर कमदार थियण वारो आहे शादी हिनखे गेले वञ रस्ते सां वञी ॿधीसि मुंहुं बद इखलाक वटे त पराई माइन खे रस्ते में ईअं छेड़ींदो मसड़े हल हल तो घर वठी हला घर कंहिंजे सपूरा जे घर मां हिन जे घर कतई कोन हलंदुसि हीअ घर में मुंहिंजी टके जी इज़त कान कंदी आहे घर में जा हिते तुझी इज़त कान पई थी करे बोड़ो ई बुद्धि आंगूठो कोन थो आ ॿुधा यो हल हल मां तोखे बादशाह जी ॻाल्हि ॿुधायां शाह जी ॻाल्हि अरे कहिड़े शाह जी ॻाल्हि ही असांजे इश्क जे विच में वरी शाह किथां आयो शाह न साह थो वञे जा सपूरा का चवा हेतिरो थी करे पोइ मुड़ी कोन थो अचो हलिया गिलीस लगे बद सिकले के बद मिजाज भूत जे पुट के तू तगड़ी निकल गिलीस मां पानी पिला मां पानी आ दिल थी चाहे तो लत्तू हणी मारे अब्बा पर पहिरें जांच त कयो न त मुर्चू मोह या बचो अरे हिन महिल ताईं मरी चुको हूंदो उन जी हालत सफ़ा तशवीशनाक हुई चाचा बख्शो कोटड़ी वारी पुल खां वधीक पुराणो आहे छा पुराणो आहे ॿियो न त जेनी पुल ठही न उन ॾींहुं इहो मुंहुं डंपर ॼाओ शादीअ कयो छा आहे जो उन ते एतिरा आयो ॾमरिया मलेरिया मूंखे मलेरिया कोन्हे मलेरिया थी हिन शादीअ खे अदा पुलिस वारा असां ॿिनी खे काॾे था वठी हलो थाणे ते अब थाणे ते छो था वठी हलो इते ई मुका करे जान छॾायो न अरे डे कातलनि सां रस्ते ते ॻाल्हि ॿोल न थींदी थाणे ते हली ॾेती लेती कबी पर पहिरें जांच त कयो न त मुर्चू मोह या बचो अरे हिन महिल ताईं मरी चुको हूंदो उन जी हालत सफ़ा तशवीशनाक हुई अरे बाबा चेक त कयो न जे मरी पियो त पोइ त हाणे कफन जो बंदोबस्तु तव्हांखे करिणो पवंदो भला जे बची थो वञे त पोइ असांजी जान छुटंदी न मां ख़र्च छो कंदुसि
अॼुकल्ह शादियुनि खां वधीक मोह जो ख़र्चा कांधिपो करे, ॾह जो करे, 30 करे, 40 करे, 12 करे, केतिरा करे माण्हू केतिरा करे। पटड़ो भत थोड़ी आहे। ख़बर अथई बिरयानी जी देग घणी थी मिले? ख़बर आहे मालिक भरींदा, तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? मालिक कीअं कंदा? मारियो बि तव्हां आहे त ख़र्च बि तव्हांखे भरणो पवंदो आहे। हा भाउ कंदासीं, पर मालूम त कयो मता जहिड़ो हुजे। जीअरो हूंदो त बि त इलाज जो ख़र्च त करणो पवंदो न। न असां कीअं कंदासीं भाउ? अरे ने इहो मुद्दे खार जो खीर तव्हां रखो पंहिंजे दुकाननि ते, जंहिंमें माण्हुनि जूं ज़िंदगियूं ख़राब थियनि। अब असल न तूं फोन ते जांच था कर। कंहिंखे फोन कयां? मिर्चू या त मुंहिंजो मिर्चू मरी चुको हूंदो या त बेहोश हूंदो, उहो कीअं ॻाल्हाईंदो? अरे सिलण जेकॾहिं उहो बेहोश हूंदो त मूं वारो झाको जो उते वेठो आहे जमादार, उनखे फोन कर, सॼी रिपोर्ट ॾींदो। हा इहा ॻाल्हि आहे। जमादार मां सिलू थो ॻाल्हायां, सिलू। लाश ज़िद करे रक्शे में लाहियो थो वञे? हल रे, अञा अस्पताल में न आयो पता? इन जी माना त अञा त इलाज बि शुरू न थियो हूंदो न। अरे यार, अञा अस्पताल ई कोन पहुता। लाश ज़िद करे रक्शे में लही पियो अथव। छो? अबा लाश तो चवे त मुंहिंजो इलाज सरकारी अस्पताल में न करायो। मां चवां थो सरकारी अस्पताल में इलाज करायो, भलो थींदव। हू चवे थो त भलो इलाज थियो त मां मरी पवंदुसि सरकारी अस्पताल में। छो? सरकारी अस्पताल जा डॉक्टर मुंहिंजो भलो इलाज करे मूंखे बचाए विझंदा, इन करे मुंहिंजो प्राइवेट अस्पताल में इलाज कयो वञे। ऐं जेके बिल बि वॾो ठहनि ऐं मां बची बि न सघां। हाँ, लाश जी फरमाइश बाबा इहा पूरी कई वञे, ऐं कानून गॾा लाश सां गॾु उन जी आख़िरी ख़्वाहिश ज़रूर पूरी थींदी। हा त पोइ लाश जे इलाज लाइ पैसा त वठनि ॾुहारीनि खां। अरे तव्हां दाख़िल त करायोसि, मन पची पए। पोइ दाख़िल करायोसि न, मन बची पवे, पोइ जेको बिल थियो हुनखे ॾिठो वेंदो। अरे बाबा, बिल जेको आहे न मांडली खपाईंदे तब पूरो करे न सघंदे। फ़िलहाल एडवांस रे, एडवांस। हा इन ॻाल्हि में बाबा प्राइवेट हॉस्पिटल वारा वॾा भला आहिनि। अबा ॾिस पैसा घणा? 50,000 त हुजनि न घटि में घटि। हल रे, 50,000? प्राइवेट अस्पताल वारा पहिरीं बिल था वठनि, पोइ इलाज था कनि। हल 50,000? ॿियो न त लाश जो इलाज कराइणो आहे, को टुको न आहे ॾियारणो। अबा कुझु घटि कयो, कुझु त रहम कयो, असां ते ग़रीब आहियूं। साहब कातलनि खे थाणे ते वठी हलो, हे इज़त सां पैसा कोन ॾींदा। हिकिड़ो त असांजो माण्हू मारियो अथनि, ॿियो वरी नखरा था कनि। न बा, ॾियूं था, असांखे थाणे ते न वठी हलो, असां इज़त वारा माण्हू आहियूं। वेड़े वा, तूं इज़त वारो आई, बाक़ी असीं बेइज़त आहियूं। हिकिड़ो त माण्हू मारियो न, ॿियो वरी न लहे पिया कयो। कुझु घटि कयो न यार, 50,000 घणा न आहिनि। अबा ॻाल्हि ॿुधो, इहे त 50,000 एडवांस अथव। असां सां तव्हां आख़िरी बिल ताईं ॿधल रहंदव। हा पैसा ॾियणा पवंदव। ॿुधो, जेकॾहिं मिर्चू मरी पियो न त बाबा साईं पोइ उनजे कंध पे जा, टिठे जा, जुमाननि जा, 40 जा, 12 जा सभु पैसा तव्हांखे ॾियणा पवंदा, ऐं पुलिस जो ख़र्चु अलॻि। इन करे चवां थो इलाज जो ख़र्चु ॾेई जान छॾायो। अब हाणे न को 50,000 तव्हांजा, न को 500 रुपया असांजा, 20,000 असां तव्हांखे ॾींदासीं। हलो बाबा ठीकु आहे, 20,000 ई ॾियो। फ़िलहाल असांजो मिर्चू आहे त महांगो, पर फ़िलहाल इन मां कमु हलायूं था। चाचा ॾिस 20,000। किथां आणिया 20,000? तूं नथो ॾीस? दुकान तुंहिंजो आहे, पैसा वरी मां ॾियांसि। दुकान त मुंहिंजो आहे, पर खीर त तो ॾिनसि न। पर खीर तुंहिंजो रखियलु हो न, जेको डॿे में खीर किनो हो त उहो त तूं वठी आहीं न, मां त कोन वठी आयो हुउसि। तंहिं करे चवां थो ॾेई जान छॾायो। जेकॾहिं थाणे ते हलंदो न त घणे ख़र्च में पची वेंदो। चाचा ॾिस न। हा बाबा ॾियां थो, हलो घर त खणी ॾियांव। हलो मूंखे हली ॾे। ॿुधा बाबा, असां पुलिस जो बि ख़र्चु मोकिलजा, न त हे दोस्तर गिरवी आहे। गिरवी छा में आहे? मुंहिंजे नालो चुप कर, असांखे मिलियो आहे जो तोखे मिलंदो। चुप कर। छोरी काॾे वई हेॾो टाइम? हा अम्मा, हींअर वॾो मज़ो ॾिसी आई आहियां। काथे मज़ो ॾिसी आई आहियां? मुरादा जे घर मुरादा जे घर मज़ो ॾिसी आई आहियां? छो, उन जे घर में पुतली तमाशे वारा आया छा?
ना माँ, पुतली तमाशे का भी वडो मजो हो, वडो मजो हो, वडो मजो हो। पुतली तमाशे खां वॾो मज़ो? भला नांग ऐं भोलड़ीअ जी वेड़ ॾेखारण वारा आया छा? ना माँ, उनका भी घणो मजो हो, घणो मजो हो, घणो मजो हो। उन खां बि घणो मज़ो? सोरियाण ॿुधाए बि खणी केरु आया हा? अम्मा, चाचो बख्शो बोड़ो थी वियो आहे, बोड़ो थी वियो आहे, बोड़ो थी वियो आहे। पोइ हिन में मज़े जी कहिड़ी ॻाल्हि आहे? अम्मा, वडो मजो हो। मूंखां पुछई माणे कीअं आहे? मूं चयो सफ़ा बम। तोखे ख़बर आहे त उन बम खे छा सम्झो? बम खे सम्झई निम निम निम। इहा एॾी वॾी ॻाल्हि त कोन्हे। अम्मा, तोखे ख़बर आहे मुंहिंजी दिलि छा पई चवे? मुंहिंजी दिलि चवे पई त मां सॼो ॾींहुं चाचे बख्शे सां ॻाल्हायां। एॾो मज़ो पियो करे, एॾो मज़ो पियो करे, मश्करा बि ईअं नाहिनि कंदा, नाहिनि कंदा, नाहिनि कंदा। ओ अम्मा, इहे पीरीअ में ॿोड़ा थींदा आहिनि। अम्मा, चाचो बख्शो एतिरो पोड़ो त नाहे। पोड़ो नाहे त छा आहे? बख्शे जे दौर जा त लोह बिगड़ी विया, जीअं कोटड़ी वारी पुल उन जो लोहो। ॾिसे थी न, वॾियुनि गाॾियुनि जो कोटड़ी वारी पुल त गुज़रण बि बंदि करे छॾियो अथनि। हाणे ईअं बख्शे जी गारंटी बि ख़तमु आहे। अम्मा, चाचो बख्शो कोटड़ी वारी पुल खां वधीक पुराणो आहे छा? पुराणो आहे छा? पुराणो आहे छा? ॿियो न त जंहिं ॾींहुं पुल ठही न उन ॾींहुं इहो उहो डंपर ॼाओ। हल, ॾाढो पुराणो आहे, ॾाढो पुराणो आहे, ॾाढो पुराणो आहे। शुक्र करे बख्शो जो अञा घुमे फिरे थो, न त इन जी उमिरि जा माण्हू खट ते पिया अथई। अम्मा, तू बि त उन ई दौर जी आई न, उन दौर जी आई, उन दौर जी आई। न न, मां त इलाही नंढी आहियां बख्शे खां। मां त तुंहिंजो पीउ खां बि नंढी हुअसि उमिरि में। हाणे तोखे यकीन बि न ईंदो खिलंदी ॻाल्हि ॿुधंदी त। तो वारे पीउ न मूंखे हंज ते खणी घुमायो आहे ॻोठ में। बस अम्मा, बस एॾा कूड़ बि न आण। जेकॾहिं रंग न आणी न त अच्छा कारा सभु ज़ाहिर थी पवंदई, सभु ज़ाहिर थी पवंदई, सभु ज़ाहिर थी पवंदई। अरे छोरी, तूं मां खे ईअं थी चई? हा, थी वेंदा, थी वेंदा, थी वेंदा। खिलाए बी त सही, बी त मूंखे ॾी पोड़ो चवे। मुरादा, शादी वारनि सां भत बिरादरी, खाइण पीअण, उथण वेहण, ॻाल्हाइण ॿोलाइण सभु बंदि। छो बाबा, वरी छा थियो? का थी आहे छा नई फशेरी? भुसरी हे था बुखिया खाराइनि भुसरी। अरे मां को हिननि जे घर वेंदो आहे जो अॼु भुसरी खाईंदुसि? बाबा, शादीअ कयो छा आहे जो उन ते एतिरा आयो ॾमरिया? मलेरिया? मूंखे मलेरिया कोन्हे, मलेरिया थी हिन शादीअ खे। जे सपूरा जे साम्हूं मुंहिंजी बेइज़ती कराए छॾी। अड़े झले मूंखे बीह रहियो ॼण सपूरा संदसि सॼी मासी हुजे, मां मासड़ न हुजांसि। इन करे उन्हनि सां बाइकाट आहे। बाबा, थधा थियो, थधा। खंदा? अड़े खंदा त मां न शादीअ जा अहिड़ा खणंदुसि जो यादि कंदो। अची ॾिसे, या वाछ टेड़ा आहे, ॾंद चुबा करे मुंहिंजे घर त अचे ॾिसांसि। बाबा, आख़िर थियो छा आहे? भला तव्हां मूंखे ॿुधायो छो नथा? छा ॿुधायां त तो अरे हिन शादीअ सपूरा जे साम्हूं मुंहिंजी गोॾे खां वॾी बेइज़ती कई आहे। इहो शर्म बि न आयुसि, मां हिकु पराई माई जे करे पंहिंजे मासड़ जी बेइज़ती थो करायां। अचण ॾींसि, जेकॾहिं मां बि बेइज़तो न कयांसि त मुंहिंजो पीउ लॻे। अबा, तुंहिंजे लाइ पाणी भरे अचां? पाणी पियो, पोइ तव्हांजी कावड़ थिए कुझु घटि। न खट ते वेंदुसि, न कावड़ कंदुसि घटि। अबा, चवंदा आहिनि जे कावड़ अचे ऐं माण्हू बीठो हुजे त वेही रहे त कावड़ थधी थी वेंदी। जेकॾहिं अञा बि कावड़ घटि न थिए त पोइ माण्हू सुम्ही पवे। अबा, जेकॾहिं अञा बि कावड़ घटि न थिए न त माण्हू 2 गिलास पाणीअ जा पी छॾे, पोइ कावड़ घटि थी वेंदी आहे। इन जे करे थी चवां त पाणी भरे अचां, तूं पी। न खपे मूंखे पाणी, न आहे पीअणो मूंखे पाणी, ऐं कावड़ बि घटि न थींदी मुंहिंजी, न भरे अचिजां पाणी। अबा, अहिड़ी बि का ॻाल्हि कान थी आहे। तूं त हरू भरू शादी ते कावड़ियो वेठो आहीं जो तुंहिंजी कावड़ घटि थिए कान थी। हले, शादीअ जो नालो वठां थो त कावड़ त केॾी थी करे, उन जो ख़्यालु अथसि, बाक़ी पीउ जो ख़्यालु कोन अथसि। मां वतां थी माण्हुनि खे मिंटू कंदी, तव्हां वरी हथ सां उन्हनि खे मोकिल था ॾियो। जेकॾहिं हाणे ॿाहिरि काॾे निकिता हो न त टंगू भञंदीसांव। न रुगो ॿुधी वरितो आहे पर सभु कुझु ॾिसी बि वरितो आहे ऐं उन खां प्लस में असां वीडियो बि भरे वरितो आहे। सेफ्टी, ओ सेफ्टी, सेफ्टी, अलाए काॾे वई छोरी?
घरा मसा अञा निकिरां थी त घर में पहिरीं कोन्हेसि। अचे अचे घर मोटी अॼु अचे न टंगू भॼी घर में थी विहारियासीं। अरे छोरी काॾे वई आहीं? हाँ मां घरां निकिरां मस थी तोखे वज थो मिली वञे। घर में सुख कोन थो चई। छोरा सॼो ॾींहुं छोरीअ खे वठी तो रुलाईंदो। काॾे विया आहियो? ॿाहिरि वियासीं। ॿाहिरि वियासीं। ॾिसो नथा त कहिड़ी असां सां दुश्मनी लॻी पई आहे। पीरू अॻ में असांखे धमकियूं ॾींदो थो वठे। बख़्शो वर खयो असांजे पुठियां लॻो पियो आहे ऐं तव्हां ॿई वतो था घुमंदा। अम्मा बख्शो त तुंहिंजे चक्कर में न मूंखे छा कंदो? छोरी पीरू त तुंहिंजे पुठियां आहे न। ॿाहिरि न हुन ॾिठई त खयूं हलियो ईंदी। अलाए कीअं थो खणेसि। तोखे कोन खणंदो हिन छोरीअ खे खणंदो। तोखां गाह कराईंदो छा? मूंखे भला कीअं खणंदो? मां शइ नंढड़ी आहियां, ठका वॾो अथमि। तुंहिंजे ठकावन खां कोन थो डिजे तुंहिंजे ठकावन खां। तुंहिंजे ठकावन खां डिजे हा न। इहे सरेआम बकवास कोन कंदो अते हा। मां वतां थी माण्हुनि खे मिंटू कंदी तव्हां वरी हथ सां उन्हनि खे मोकल था ॾियो। जेकॾहिं हाणे ॿाहिरि काॾे निकिता हो न त टंगू भञंदीसांव। छोरी हाणे मां जेकॾहिं ॿाहिरि वेंदसि न त तोखे खट जे पाए सां ॿधी पोई वेंदसि। छो जानवर आ छा? छोरा तूं त चुप कर। ईअं हाणे न बूथ वारा चंबा छोरी जो मथो ई ख़राब करे छॾियो थी। तूं न हूंदो है न त हीअ छोरी ॿाहिरि दरी न टपंदी। जॾहिं खां तूं आयो आहे न पाण सां गॾु हिनखे रुलाईंदो थो वठे। रोल थी वई आहे छोरी। अम्मा राजू खे छाजे लाइ ताबा थी दी? बाक़ी कंहिंखे ताबा ॾियां? हाँ हिन ई तोखे घुमण जूं पटियूं पढ़ायूं न। मासी मूं हिनखे न हिन मूंखे पटियूं पढ़ायूं आहिनि। कहिड़ियूं? हर हर चवे त ॿाहिरि हलूं, घर में वेही वेही बोर था थियूं। ॿाहिरि वरी पणस ॼण त मेला लॻराया आहिनि। ख़बरदार छोरी अॼु खां पोइ जेकॾहिं ॿाहिरि निकिती आहे न पोइ जीअं सम्झे थी। ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। केॾी न चटी हणाए छॾी। कमाइण जो त कमाइण जो माॻ पर मुर्गी 20,000 जी चटी हणाए छॾी। बाबा शौक़ बि तव्हांखे पंहिंजो ई हो त मां दोसूअ खे सुधारींदुसि ऐं दुनिया खे ॾेखारींदुसि त हे मुंहिंजो सुधरियल ॼाटो अथव। पर दोसू सुधरण वारो एटम ई नाहे। चटी हिकिड़ी लॻी ऐं ख्वार अलॻि थियासीं। ग्राहकनि जो मतिलबु त सामान बि ख़राब था रखूं। इनखे ई सिंधीअ में चइबो अथई दोसू। अञा विहारिस दुकान ते। धीअ तूं बि मूंखे चओ, मां त चवां थो सुधरी पवे न। बाबा इहो कोन सुधरंदो। इहो त सुधरण वारे ॾींहुं ॼाओ ई कोन हुयो। जे ॾींहुं न इहो सुधरी वियो उन ॾींहुं सिज ओभर जे बदिरां ओलह खां निकिरी ठका ॾींदो। मन सुधरी पवे त तोखे छॾियूं पंहिंजे घर। पीउ जे घर कोन थी ठही मां। का शादीशुदा छोकिरी पंहिंजो घर छॾे पीउ जे घर रहे। छा चवंदा हूंदा माण्हू? तोखे ख़बर आहे नुभागे दोसू खे त सुधरण जो इरादो ई न आहे। छा कयां भला मां? आहे काथे? ॿाहिरि हो गुत्तू हणी हला काॾे वियो? सुझंदी हूंदसि न। जे घर वेंदुसि त ज़ाल तारीख़ छॾाईंदी। उन जे करे ई त लवाए हलियो वियो। हाणे छा थींदो? जेको थियणो हो सो थी वियो। ग्राहकी बि फिटी वई ऐं ॻोठ जे साम्हूं बि थियासीं। ॻोठ वारा छा सोचींदा हूंदा त हीउ हर सामान ख़राब थो रखे। बाबा ॾिसजांइ इहा बि न दोसूअ जी चालाकी हूंदई। वरी कहिड़ी? इहा ख़राब खीर वारी। सिलू मिर्चू असां हिननि सलाह कई हूंदी त इहो सॼो ड्रामो था कयूं ऐं हिननि सलाह कई हूंदी त तुंहिंजे सोरे खां पैसा था कढूं ऐं पुलिस खे बि पाण सां गॾु मिलायो हूंदो। ॻोठ में केॾा न वॾा वॾा झेड़ा थिया आहिनि पर उन्हनि में कॾहिं बि तकड़ी पुलिस नाहे पहुती ऐं इन हेतिरे मसइले में मिंट थी अचे पुलिस पहुचे। मां त बाबा अॻ में ई सम्झी वई हुअसि इन में को ॿियो चक्कर आहे। अम्मा वाला आलम अलाह छा चक्कर आहे रब ई ॼाणे थो। चङो पाणे आऊं हलां थो। मिचू कीअं थो सम्झी? भला ईअं कबा थई आहे। वाह जो कम थियो सिलू। इहो हाशिम असांखे 50 रुपए वारी बिस्किटनि जी फारी बि कोन पे ॾिनई। पोइ त वरी पा बि अहिड़ो कयो अथसि 20,000 रुपया हिकु ई धक में। अची त तप वियो हूंदुसि पर आऊं सोचां पियो बेहोश न थी वियो हुजे। अरे थी न वियो हूंदो बल्कि थी वियो हूंदो। दोस्तूअ खे अहिड़ा मोचड़ा लॻा हूंदा जेके कॾहिं बि कोन लॻा हूंदुसि। हिक खां शुरू थियो हूंदो 99 ताईं पहुतो हूंदो वरी भुलिजी वियो हूंदो वरी हिक खां शुरू कयो हूंदई। दोस्तूअ खे हाशिम खां वधीक उन जे ज़ाल मोचड़ाया हूंदा। असल सने मुंहं मां कढी छॾियो हूंदसि।
सिलू असां सां वरी टकर बोई कोन त पलांड कीअं वठंदो? असां बि आख़िर खूनीअ जा शागिर्द आहियूं। हा हा सिलू वाके पंहिंजा बि खूनीअ जा गुर सिखियल आहिनि। अरे अरे कढो असांजो हिसो। छाजो हिसो? असांजी महिनत 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 कहिड़ी ऐं कहिड़ी खोडार हणी आया आहियो? छोड़े टिंडा असां तव्हांजा नौकर हुआसीं छा जो तव्हांजे वंगार वहीसीं? असीं हिकिड़ो वॾेरा आहियूं जो असांजी वंगार विया हूंदा। छाजी वंगार? कहिड़ी वंगार? छोड़े तव्हांजो खीर ख़राब थियण जो बहानो कयो उन में असां तव्हांजो साथ जो ॾिनो। हा इहा वंगार न आहे त ॿियो छा आहे? इहा वंगार न आहे, इहा त तव्हांजी ड्यूटी आहे। अरे छाजी ड्यूटी आहे? उन वक़्तु असां तव्हांखे गिरफ़्तार बि करे सघूं पिया। तोसूं ऐं हाशिम सां फ्रॉड करण जे केस में असां तव्हांखे गिरफ़्तार त न कयो पर रहंदो तव्हांजो साथ ॾिनोसीं। असां ॿिन्ही जे साथ सां तमामु 20,000 रुपया कमाया आहिनि। उन्हनि 20,000 में 10,000 असांजो हक़ आहे, ॾियणा पवंदव न त ॿुधायूं हाशिम खे। न रुगो ॿुधाईंदासीं न पर फ्रॉड जे केस में तव्हांखे गिरफ़्तार बि करे सघूं था। न रुगो गिरफ़्तार पर तव्हांखे चालान बि कंदासीं। न न न न शबकोरी साहब अहिड़ो ज़ुल्म न कछा। असीं तव्हांखे वंड करायूं था बाबा, वंड करायूं था। तव्हां असांजा पंहिंजा आहियो। अरे बंट न हिस्सो हिस्सो। हा हा हिस्सो। अरे दे असां मामूली पुलिस वारा न आहियूं जो हिन वॾे फ्रॉड जे मथां चादर या अंगोशो विझूं। अड़े हेॾे सिपाही ॿुध, एॾी वॾी चादर असां वटि कान्हे। हा हा ॾियूं था ॾियूं था। हा हा जल्दी कयो माल कढो, माल 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 माल। अरे छो वात गोदो थियो अथव? हिक ॿिए खे ॿिले वांगुरु था ॾिसो। माल कढो माल। असां सभु कुझु ॿुधी वरितो आहे। न रुगो ॿुधी वरितो आहे पर सभु कुझु ॾिसी बि वरितो आहे ऐं उन खां प्लस में असां वीडियो बि भरे वरितो आहे। जानू हल तरी उस्ताद दोस्त खे ॿुधायो त फ्रॉड सिलू ऐं मिर्चू कयो आहे। ॿियो त पुलिस बि हिन सां गॾु शामिल अथई। हलिया अरे ॾिसो छा था थी भागा। अरे हे त फोटू बि कढी आहे, बिटो बि भरिया, किथे असांखे सस्पेंड न कराए वठनि। अरे भॼो न पोयां। अरे पुलिस वारा त तव्हां आहियो, तव्हां पकड़ियो न। निभानो पकड़ो अरे छा ओरे छा फाट अरे समा फाटंदुसि त गंदो कंदुसि। अरे उहो फाटण कोन थो चवई। उहो फाटण नथा चओ, खाइण वारो फाटण। पोइ ॾियो न। छा फाटण लाइ कुझु ॾियो त फाटा न, कुझु आहे कोन फाटंदुसि कीअं? अरे खाइण वारो फाटण नथो चवां। बाबा आख़िर कहिड़ो फाटण था चओ? अरे मां थो चवां त का वॾी ख़बर आंदी अथई। वॾी ख़बर? वॾी ख़बर रेस तव्हां था ॿुधायां मां ॿुधायां? अरे मूं वटि वॾी ख़बर काॾां ईंदी? ॿाहिरां तूं आयो आहीं न त ख़बर तो वटि हूंदी न। अरे स वॾी ख़बर अख़बार वारा ऐं टीवी रिपोर्टर छॾी कोन था, मां किथां खणी ईंदुसि? ये रिपोर्टर हज़रात इहे नंढड़ी ख़बर खे हेॾी वॾी ख़बर बणाए था छॾनि जो माण्हू जा हा फाटी था पवनि। मिसाल? अरे मिसाल इहो आहे त कल्ह अजाए खान जे ॻोठ में हिकिड़े माण्हू न पर हिकिड़े माण्हूअ खे कुतीअ खाई विधो आहे। टीवीअ ते ख़बर पई हले। अरे इहा ख़बर का वॾी त न आहे न? वॾी न आहे त नंढी त आहे न बा। न इहा नंढी ख़बर न आहे, इहा त आम ख़बर आहे। अरे जंहिंजी का हैसियत ई कान्हे। अरे रोज़ अलाए केतिरा कुता था माण्हुनि खे खाइनि, इहा बि का ख़बर आहे? अरे सर तॾहिं त चवां थो न हिकिड़ी आम ख़बर केरनि रिपोर्टरनि एॾी वॾी ख़बर बणाए छॾियो पूरे मुल्क में हंगामो मची वियो। कीअं? अरे सर ख़बर हली आहे त अजाए खान जे ॻोठ में माण्हूअ कुते खे चकायो आहे। छा चई? छा आयो आहे माण्हूअ? हारे सर माण्हूअ कुते खे चकायो। ख़बर अची हली न बाबा, सॼे इलाइक़े में हंगामो बर्पा थी वियो न। सॼे इलाइक़े में हलचल मची वई, शोर शराबो मची वियो, असल ॻोल्हा शुरू थी वई। कंहिंजी? माण्हूअ जी? न रही सा कुते जी। कुते जी ॻोल्हा? छो? 14 सुयूं हणण जे लाइ कुते वीचारे ग़रीब मिसकीन खे। अरे हिते माण्हुनि खे सुयूं कोन थियूं मिलनि, तोखे कुते जी सुयुनि जी लॻी आहे। असीं वॾो इशू लॻो पिया बाबा, ॻोल्हनि पिया था इहो कुतो किथे आहे। कुते खां वधीक सुयुनि खे पिया था ॻोल्हनि। ॼाण जी अस्पताल में पिया था वञनि, कुते खे 14 सुयूं लॻंदियूं, मिलनि ई कोन थियूं। हाणे इहा हुकूमत छा पई थी करे बाबा, छा करे आख़िर? अरे चरियो थियो ई छा? हाणे हुकूमत जो इहो जी कमु रहियो आहे त कुतनि खे बि सुयूं हणजनि। अरे मां थोरी थो चवां, अख़बारुनि में टीवियुनि में इहो सॼो कमु हले पियो थो। जानवरनि जा डॉक्टर परेशान लॻा पिया आहिनि, सिहत खाते वारा परेशान लॻा पिया आहिनि।
असली ये ख़बरुनि ॼणण अहिड़ो कम खे खयो जो सभिनी जो साह पियो वञे, सोशल मीडिया वॼे पई। सोशल मीडिया अहिड़ो कम खे खयो जो असुल साह पियो वञे। कंहिंजो? माण्हुनि जो रेसन न, हे जानवर जे अस्पताल जे वारसनि जो। जानवरनि जी अस्पताल वारनि जो छो? इहा वठी जो ख़बर जंहिं माण्हूअ कुते खे खाधो आहे, इहो कुतो वरी ॿिए खे खाईंदो, उहो कुतो वरी टे सां गॾु घुमंदो, इन खां पोइ चोथो कुतो जेको आहे वरी कंहिं कुतीअ सां गॾु वेठो हूंदो, कमु चढ़ी वियो न बाबा। पोइ इहा बीमारी सभिनी कुतनि कुतियुनि में अची वेंदी। पोइ ॻोठ में पाण सम्झी थो जे हिते आया त पोइ ईअं जे थियो रहेसि त पोइ असांजे ॻोठ जो असांजे इलाइक़े जो छा थींदो बाबा? इहा त का ख़बर ई नथी ठहे। मां पाण इहो पियो थो सोचां इहा ख़बर ई न आहे। अरे जॾहिं इहा ख़बर आहे ई न त पोइ मूंखे छो ॿुधाई? ॿी का ख़बर कान्हे न, तॾहिं तव्हांखे इहा ख़बर ॿुधायां। इन सां तव्हांजो बि टाइम पास थी वियो ऐं मुंहिंजो बि कमु थी वियो। तुंहिंजो कहिड़ो कमु? अरे सर, रोज़ तव्हांखे नई ख़बर ॿुधाइण मुंहिंजी ड्यूटी में शामिल आहे। अॼु का नई ख़बर कान्हे न, इन करे सोशल मीडिया जे रिपोर्टर वांगुरु बड़ी हथरा दुकान खां ख़बर ठाहे वरी ठोकी मां। इहा ख़बर तो पाण ठाही, पर मूंखे ॿुधा उन्हनि जो छा थियो? कंहिंजो? जंहिंने मूं तोखे मोकिलियो। कंहिंने मोकिलियो हुआ? अलाए केॾे मोकिलियो मैं यार, मूंखे त यादि ई कोन्हे केॾे मोकिलियो मैं। अरे त मूंखे बि यादि कोन्हे को। त पोइ ॿई हिकु जहिड़ा आहियूं।